साईं चयो आहे त तुंहिंजी पहिरीं आख़िरी ग़लती हिनखे माफ़ करे छॾियो। जी जावां जी वॾी महिरबानी। ॿीहर कोशिश कंदमि त अहिड़ी का बि ग़लती न थिए। जेकॾहिं तो ॿीहर बि हितां भॼण जी कोशिश कई न, पोइ बि तूं कामयाब न थी सघंदी आहे, छो त दर ते चौकीदार बीठल आहिनि जेके तोखे ॿाहिरि वञण कोन ॾींदा। उन ॾींहुं बि जीजा मां भॼां न पई। जेको थियो उहो दरगुज़र थी वियो। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजां। न थींदी जीजा। तुंहिंजे भाउ खे बि साईं पंहिंजो दुश्मन न सम्झो हो, पर तुंहिंजो भाउ ॿियनि जे चवण ते अची करे साईं खां मुंहुं ई फेरे वियो। जीजा मां तव्हांखे सम्झाईंदसि, ॿीहर साईं सां कॾहिं बि गद्दारी कोन कंदो। जेकॾहिं गद्दारी कंदो न त तुंहिंजो भाउ मारियो वेंदो। जे गद्दारी न कंदो त हू ख़ुशि हूंदो, तूं बि ख़ुशि हूंदी। जीजा साईं खे चइजां त मुंहिंजे भाउ मीर जी आख़िरी ग़लती सम्झी उनखे माफ़ करे छॾे। साईं वॾो महिरबान आहे। बस तूं पंहिंजे भाउ खे इहा ॻाल्हि सम्झाए छॾ त ॿीहर साईं सां का बि गद्दारी न करे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।